बिशाम में चीनी इंजीनियर्स ते हमलो पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान कयो। समूरा सबूत मौजूद आहिनि। हमले जे लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल थी। चीनी शहरनि ते मनसूबाबंदीअ सां हमलो कयो पियो। सबूत ॾियण खां पोइ बि अफ़गान हुकूमत अञा ताईं को बि जवाब न ॾिनो आहे। अफ़गानिस्तान दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ केस हलाया खेनि असांजे हवाले करे वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त कुझु ताक़तूं पाक चीन लाॻापा ख़राब करणु चाहिनि थियूं। अफ़गान सरकार जी कमज़ोरीअ जो फ़ाइदो उहे ताक़तूं वठी रहियूं आहिनि। बेरियासती हल विच ओभर में जटरादार अमन जो बहितरीन रस्तो आहे। फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तौर तस्लीम करण वारो नॉर्वे, स्पेन ऐं आयरलैंड जो फ़ैसिलो जरूरतमंदाणो ऐं उसूली आहे। इहो फ़ैसिलो ॿियनि मुल्कनि खे बि फ़लस्तीन खे तस्लीम करण लाइ हथु ॾींदो। कश्मीरी बि गुज़िरियल 76 वरियनि खां जबुर खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उमीद त आलमी बिरादरी कश्मीरियुनि जी ख़राब हालतुनि ते बि ध्यानु ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ी नार्वे जे हम मनसब सां टेलीफ़ोन ते राब्ते दौरान ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान ऐं नार्वे जे वज़ीर आज़म पारां गज़ा बाबति इंसाफ़ जी आलमी अदालत जे फ़ैसिले जी आजिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो ईरानी फ़ौज जे चीफ ऑफ जनरल स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बाक़री सां फ़ोन ते राब्तो। पाक फ़ौजी सरबराह पारां हेलीकॉप्टर साने ते ताज़ियत जो इज़हार। जनरल आसिम मुनीर चयो आहे त सदर इब्राहिम रईसी ऐं परडेही वज़ीर अमीर अब्दुल्ला पाकिस्तान जा सचा दोस्त हुआ। सदन फ़ौज थियण वारो वाक़ियो अफ़सोसनाक आहे। पाक ईरान फ़ौज सदाईं गॾु बीठल रही आहे। जनरल मोहम्मद बाक़री पारां ॿिन्ही मुल्कनि जे फ़ौज विच में सहकार जारी रखण जे अज़म जो वर्जा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इल्लाह महमूद जी हिदायत ते सूबे में मंशात ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी। एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल जूं कार्रवाइयूं। 4 मंशात फ़रोश गिरफ़्तार। 440 ग्राम आइस ऐं 1000 खां 10 ग्राम चर्स हथ। मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते क्रैकडाउन जारी आहे। मंशात जी लानत जे मुकमिल ख़ात्मे ताईं क्रैकडाउन जारी रहंदो। शर्जील इल्लाह महमूद जो बयान। संदसि चवणु आहे त मंशात जो पाड़ खां ख़ात्मो सिंध सरकार जो अज़म आहे। मंशात जे ख़िलाफ़ सिंध हुकूमत जी ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। आउं पाण पुट नसरुल्लाह गराणीअ जे क़त्ल केस में फ़रियादु थींदुसि। ॿिए पुट खे केस में फ़रियादी करे केस माराइण नथी चाहियां। शहीद साफ़ी नसरुल्लाह गराणीअ जे अमर पुट जो क़त्ल केस दाख़िल कराइण लाइ मीरपुर माथेरो थाणे ते पहुची वई। संदसि चवणु आहे त असीं मलाइक न आहियूं जो असांखे ख़बर हुजे त नसरुल्लाह खे कंहिं मारियो। माई चींदो जीअं ॾाढो खणी हुननि जो सिर लाहींदसि। कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। पुट जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। शहीद नसरुल्लाह गराणीअ जो भाउ याक़ूब पंहिंजी अमर खे थाणे तां वापसि घर वठी वियो। ॿिन्ही जो चवणु हो त सलाह मशवरो करे केस दाख़िल करायो वेंदो। शहीद साफ़ी नसरुल्लाह गराणीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सॼी सिंध में साफ़ियुनि, सियासी समाजी, क़ौम परस्त धुरनि ऐं शहरनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी। कराची, मीरपुर माथेरो, मटियारी, नौशहरो फिरोज़, दादू, शहदादकोट, घोटकी, पनो आकिल, कानपुर, मेरापुर, रासीदेरो, टुडो कमरानी, छाछड़ो, मक़सूद रिंद, न्यू सईदाबाद, टंडो जाम, टंडो रहीम खान, वाही पांदी, शाहपुर जहानिया, ठुल, शहदादपुर, होथड़ी, गेरेलो, बाहू खोसो, मीरवाह, गोरचाणी, नवदेरो, ककड़, गुड्डू, ओस्ता मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना हया विया। कलमदारनि जो चवणु आहे त बिना देर साफ़ी नसरुल्लाह गराणीअ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ऐं सामूंडी तूफ़ान रिमहल बांग्लादेश जे सामूंडी पटीअ सां टकराइजी वियो। सामूंडी तूफ़ान जी रफ़्तार 90 किलोमीटर फ़ी कलाक आहे। समुंड जूं छोलियूं 12 फुट बुलंद थी सघनि थियूं। बांग्लादेश जे मौसमियात खाते चयो आहे त सामूंडी पटीअ वारनि इलाइक़नि में तूफ़ान जा असर सूमर जे सुबुह ताईं जारी रहंदा। परॾेही मीडिया मूजिबि बांग्लादेश जी सामूंडी पटीअ वारनि इलाइक़नि मां 10 लख माण्हुनि जी लॾ फलाण।